नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी में ख़बर ॾींदा हलूं त सिंधड़ी में GDA JMPA फ़कीर वरियाम रोड ब्लॉक में फासी पियो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इमरान न्याज़ी आसिफ ज़रदारी ॿिन्ही जो हाल साॻियो जॾहिं त 13 सालनि सां वफ़ाक़ जी नाअहली जे करे जेकॾहिं वफ़ाक़ सचो थिए त पीपल्स पार्टी जो नालो निशानी ख़त्म थी वञे। इमरान न्याज़ी मां उम्मीद करणु ॿॿरनि खां ॿेर घुरणु आहे जॾहिं त सिंध हुकूमत जी GDA उम्मीदवारनि खे हुकूमत को बि फंड न आहे ॾिनो, जॾहिं त वफ़ाक़ में GDA वारा सिर्फ़ु हिसो बणियल आहे। जेकॾहिं सिम नालनि जी खाटी थियल हुजे हा त एॾो नुक़सान न थिए हा। बरसातुनि वॾे पैमाने ते तबाही मचाए छॾी आहे। सिंध समूरी हिन वक़्तु ॿोॾ वारी सूरत हाल में आहे। तव्हां चूंडियल MP आहियो, तव्हांजो छा चवणु आहे? हक़ीक़त में हिन हुकूमत जी हिन जेका ॿोॾ पत वाक़ी करे छॾी आहे ऐं अहिड़ी ज़ालिमाना कार्रवाई के धारियो मुल्क बि न कंदो आहे। अहिड़े हाल में हमेशह ई जेको आहे सिंध कार्ड इस्तेमालु कंदा आहिनि, पर हींअर सिंध जा माण्हू वीचारा बेहाल आहिनि, बुख ते आहिनि, हुनजो को इलाजु कोन्हे, हुनजो जानवर पिया बुख मरनि ऐं पाण वीचारा मरी रहिया आहिनि। अॼु ॾींहं ताणी उन्हनि जी कंहिं बि क़िस्म जी सार संभाल न लही आहे ऐं असांखे ॾुख आहे। असां पूरी सिंध घुमिया आहियूं, पर अहिड़ा ज़ालिम हाकिम 12 साल सिंध खे लुटियो अथनि। जेकॾहिं चंद हीउ महीनो हिकिड़ो न लुटींदा, उहो जेकॾहिं हिन माण्हू खे ॾियनि हा मुआवज़ो। हींअर जेको फ्लैट जा पैसा रखिया त 25 अरब आया, 25 अरबनि मां जेकॾहिं कुझु माण्हू खे ॾियनि हा त हीअ माण्हू रोड ते न अचनि हा। ऐं रोड ते अचण जे करे ॿिया केतिरा जेके माण्हू आहिनि जंहिं जूं गाॾियूं रुकी पिया आहिनि, वीचारा के मजबूरीअ खां पिया वञनि, के लाश ते पिया वञनि, के किथे पिया वञनि, उन लाइ बि हिकिड़ो वॾो मसइलो थियल आहे। हे त वीचारा अॻे बेरोज़गार थी विया आहिनि, हिननि खे हींअर न किथे धंधो करे सघनि, न किथे पुटी चूॾे सघनि, फसल तबाह आहिनि। हीअं हिकिड़े ॾींहं जी त बरसाति न आहे, पर हीअ त जेका बरसाति आहे अॻियूं चए 300 माण्हू आबाद करे पियो। हिननि माण्हुनि जो जेको अॼोको धरणो लॻियल आहे, हिननि जो इहो चवणु आहे त सिंध हुकूमत असांजी बावर न कई आहे, पर असां जिन खे वोट न हिते जो GDA जो चूंडियल MNA जेको हिमायत याफ़्ता हुआ फंक्शन लीग जो हो, उहो हिन वक़्तु ताईं जीअं इलेक्शन खटे वियो आहे सरज़मीन ते न पहुतो आहे, न राब्तो कयो आहे। उन बाबति तव्हांजो छा चवणु आहे? ॻाल्हि इहा त GDA वारनि जे हथ में आहे कुझु कोन, ॾिसो न उन्हनि जे हथ में अटे जो बि कोन जो खणी कंहिं वटि पहुचनि, न की हुननि वटि अहिड़ो सोर्स आहे, न की हुननि वटि बजट आहे। तव्हां त ॾिठो त तरक़ियाती कमनि में बि हुननि खे कुझु कोन ॾिनो। जेकॾहिं कोरोना जो मसइलो थियो तॾहिं बि सभु को पाण मां खाधो। जे उन मेंबर वटि हूंदो छा जेको खणी तव्हां आवाम वटि ताईं पहुचे? सर वफ़ाक़ में तो उन्हनि जो हिसो आहे। ॾिसो न, वफ़ाक़ वारनि जो लक्षण हुजे त अॼु पीपल्स पार्टी ज़िंदा हुजे हा। ज़रदारी ग्रुप उन ई पठाण जो उहो ओड़ो ई आहे जहिड़ो पठाण तहिड़ो ज़रदारी ॿई। सर हलीम आदिल शेख जेको कराचीअ खां सिंधड़ी तहलके जो दौरो करे थो, त अली नवाज़ शाह जो हीउ तक आहे, उहो हिन वक़्त ताईं छो न पहुतो आहे? हलीम आदिल ॾिसो न, हलीम आदिल में उहो हर हिकु माण्हू में पंहिंजो पंहिंजो फ़र्क़ु हूंदो आहे। हलीम आदिल भला आयो त खणी छा आयो, छा ॾेई वियो? जेको मर्कज़ी हुकूमत जो ख़ासि नुमाइंदो आहे, ख़ासि एजेंडा, उहो खणी छा आयो? छा माण्हू खे ॾेई वियो? भाई रुॻो ईअं अची हींअर त मां आऊं बि ओचितो अची वियो त सियासत चमकाइण लाइ अची वियासीं, त उहा का सियासत थोरी चइबी। अचनि कुझु खणी अचनि, हिननि माण्हुनि खे वीचारा जेके रोडनि ते वेठा आहिनि उन्हनि खे कुझु ॾियनि, हुनजो इलाज लाइ दवाऊं खणी अचनि, अटो खणी अचनि, या ॿियो बि जेके इंसान खे ज़रूरत थी जेकी शयूं उहे खणी अचनि त उहो बहितर आहे न। बाक़ी रुॻो ठलो रुॻो कराची पिया करे, कराची खां उनजो एतिरो जानी या माली या ओतिरो नुक़सानु कोन थियो आहे जेतिरो हिते सिंध जो थियो आहे। सागर ज़िलो तबाह थियो आहे, सागर जा 2-3 तालुका त तबाह थियल आहिनि न, पर उहो खणी त कोन, रुॻो अख़बारुनि ताणी या ही तव्हांजे जेके आहिनि मूवीअ ताणी पंहिंजो बणाइण लाइ, लीडरशिप करण लाइ, इन में कहिड़ो फ़ाइदो ॾियण आहे? महिरबानी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।